पीलू पक्कियां दी आचू रूण ले यार हाय आचू रूण ले यार। जिते समाज माहौलियाती गदरान जो शिकार हुजन ऐं हर जीवत दम घुटजण जो एहसास पालींदे जींदी हुजे, उते सुख जा साह खणण लाइ महीननि जा महीना इंतजार करणो पवे थो। अहिड़ो ई इंतजार काछे जा पोरित माण्हू पहिरूं, जन खे सिराइकी में पीलू चयो वेंदो आहे, लहण जो कंदा आहिनि। जॾहिं ॼाल जो वण बूर झलींदो आहे, तॾहिं काछे वासियुनि जे चेहरनि ते मुर्कूं मोट कंदियूं आहिनि। 5 मई खां लहंदड़ पहिरूं मौजूदा सूरत हाल में नायाब थींदा पिया वञनि ऐं उठनि जो चारो ख़तम थींदो पियो वञे, छो त ॼाल जे वण जी तेज़ी सां थींदड़ वाढी उन वण खे काछे मां काफ़ी हद ताईं ख़तम थियण जे क़रीब करे चुकी आहे। ॼाल ऐं पहिरूं, जन खे केतिरनि ई मक़ामी शाइरनि तोड़े मशहूर लोक फनकारनि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां ॻायो आहे, जिन खे पिण माण्हू ॿुधण जो शौक़ु रखनि था। वो काछे यार वलिया बोले बेकरारी, काछे यार वलिया बोले बेकरारी। पक गए नी पीलू, पक गए नी पीलू, तेरी इंतजारी, तेरी इंतजारी। काछे यार वलिया बोले बेकरारी, काछे यार वलिया बोले बेकरारी। जिते ल्यार पेरूं पटन ते पचन था, उता मुंहिंजा मारू वो मयारू मुझन ताला। जिते ल्यार पेरूं किथां कांग आया किथे से कही विया, वायरनि जे हेठां वलर सभु वही विया, न की पाण आया न की सद ॿुधनि था, उतां मुंहिंजा मारू मयारू मुझनि ताला। जिते यार पेरूं वे पीलू पक्कियां नी साईं पीलू पक्कियां दी आचू रूण ले यार हाय आचू रूण ले यार। वे पीलू पक्कियां नी साईं पीलू पक्कियां नी आचू रूण ले यार यार आचू रूण ले यार। यार सावर तू सिघड़ाया देर न लावी मरवे साईं, यार सावल तू सिघड़ाया मैं जो क्या देर न लावी। और रातां ढलियां से रातां ढलियां आचू रूण ले यार हाय आचू रूण ले यार। इन बाबत मकामी माण्हुनि जो ख़्यालु आहे त संगर पीलू कुसियां डेले अजब मेवात काछे दी, नमट नारगियां केले अजब मेवात काछे दी। साईं पहिरूं असांजे उन वण ते थिए थो जेको जंहिं वण में न कंडो आहे न कील आहे। असां वटि काछे में आम तौर ते कंडी ऐं ॿेर जो वण थिए थो जंहिंमें कंडा हूंदा आहिनि, पर ॼाल जंहिंमें ही पहिरूं थींदा आहिनि उनखे असां सिराइकी में ॼाल बि चवंदा आहियूं ऐं ॼार बि चयो वञे थो। उहा हिकिड़ी अहिड़ी निमाणो वण आहे जंहिंखे निमाणे वण सां भेटा ॾींदा आहियूं असां काछे वासी। उहो निमाणो वण आहे जंहिंमें न कंडो आहे न छा, आराम सां जेको आहे सो असांजा मारूड़ा उते मथे चढ़ी ऐं उहो जेको फ्रूट आहे, जेको मेवो आहे, जेका मेवात आहे, उहा पटींदा आहिनि। ॼाल जो वण जेको आहे सो जानवरनि जे जेको आहे सो खाद खुराक जे लाइ बि इस्तेमालु थिए थो। त असां वटि हींअर जेको ॼाल जो वणु आहे उहो तमामु नायाबु थींदो पियो वञे, छो त वणनि जी वाढी तमामु तेज़ी सां आहे। उन जे लाइ काफ़ी दोस्तनि काफ़ी तनज़ीमनि कमु कयो आहे, काफ़ी सहाफ़ियुनि दोस्तनि बि, पर जेको आहे सो रुकिजी न सघे आहे। जेके आहिनि तक़रीबन 7 या 8 मई खां लहंदा आहिनि ऐं हे तक़रीबन महीनो ॾेढ हलंदा आहिनि पहिरूं। ऐं हे जेको पहिरूं ॼाल वण आहे काछे जो क़दीमी वण आहे, ऐं जेके वण आहिनि काछे में तक़रीबन ॿिया वण बहितरीनु उन्हनि खे मां घटि नथो चवां। ॼाल जो वणु सभिनि खां सुठो वणु आहे, उनजी छांव बि सुठी थींदी आहे, उनजे हेठां जानवर वेंदा आहिनि ऐं उन खां अलावा जानवरनि जो खाधो बि आहे। माना इहे ॾाचियूं थी वियूं, उठ थी विया, ॿकरियूं, ऐं उन खां अलावा माना पखी पखण वेंदा आहिनि। हिते ॼाल जो वणु तमामु बहितरीनु वणु आहे।
सऊदी अरब ताईं मोकिलिया वेंदा आहिनि, जेके हितां जा माण्हू आहिनि वॾे शौक़ ऐं चाह सां खाईंदा। अॻ में अहिड़ो अनमोल में हूंदो हो जो कंहिंखे गिफ्ट ॾींदा हुआसीं ऐं रोडनि ते रस्तनि ते माण्हू असांखे फ्री में ॾींदा, पर हींअर जेकॾहिं असां पैसनि ते बि वठणु चाहियूं था त असांखे पहिरियों नथा मिलनि। असां पीलू पटण आहियूं 10-12 ॼणियूं। पीलू हर रोज़ पटण न कुझु खोलंदा आहियूं, कुझु खपे न 400-500 दे महीना खनि पटंदा आहियूं, महीना खनि पहिरियों हलंदा आहिनि। पहिरियों जंहिंखे सराइकी ॿोली में पीलू चयो वञे थो, काछे जी अहिड़ी सौगात जेका न सिर्फ़ु काछे पर पूरी सिंध में ट्रेवल करे थी। हितां जा माण्हू सुबुह जो सवेर उथी पेरूं जी तलाश में निकिरनि था ऐं मुख़्तलिफ़ वणनि मां इहे पेरूं हासिल करे ऐं खपाइनि था। वणनि जी वाढी जे सबबु पेरूं हींअर नायाब थींदो पियो वञे। ॼाल जो वण न सिर्फ़ु पेरुनि जे लाइ पर माल जे चारे तौरु इस्तेमालु थिए थो ऐं उन जी वाढी सां न सिर्फ़ु माण्हुनि जो रोज़गार मुतासिर थिए थो पर जानवर पिणु मुतासिर थियनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वणनि जी वाढी ख़िलाफ़ु जेको कानून पास थियल आहे उन ते अमल दरामद कयो वञे। कैमरा टीम सां गॾु रशीद लगारी, WTN काछो।